नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त मसूद बुरगड़ी मां खबर ॾींदा हलो त मसूद बुरगड़ी भरिसां हैदराबाद बाईपास ते 9 फरवरी ते पीडीएम जे जलसे खे कामयाब करण लाइ पीपी क़यादत पारां तयारियूं ज़ोर शोर सां जारी। उन हवाले सां हैदराबाद बाईपास ते PS 63 जे MPA शर्जिल इनाम मेमून पारां इस्तक़बालिया कैंप लगाई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मसूद बुरगड़ी मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा बिरोई पंहिंजी इन रिपोर्ट में। 9 फरवरी ते हैदराबाद बाईपास ते पीडीएम जो जलसो थी रहियो आहे, जंहिंजूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन वक़्तु असीं बाईपास ते बीठल आहियूं, जिते शर्जील इनाम मेमण तरफ़ां आजाणो कैंप लगायो वियो आहे। असीं उते मौजूदु आहियूं। अचो त हिते कैंप ते मौजूदु जेके पीपी अॻुवान आहिनि अवामी न्यूज़ पारां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चइबो। कैंप त 7 8 ॾींहंनि खां ॿई असांजूं कैंप लॻल आहिनि। 2 अठवार जूं शर्जील इनाम मेमण साहब वारी कैंप आहे। असां तक़रीबन 7 8 ॾींहंनि खां मुसलसिल तमामु घणे में घणी कोशिशि कई आहे ऐं इनशाला असांजो जेको हीअ प्रोग्राम आहे 9 तारीख़ वारो पीडीएम वारो जलसे जो, त असांजो ग्राउंड त रुगो असांजो हीअ टैल्को रूरल ई भरींदो। बाक़ी इनशाला हिते समुंड हूंदो ऐं इनशाला माण्हुनि जो माना समुंड हूंदो हिते। एतिरी अॼुकल्ह एतिरी आवाम ईंदी तमामु घणो ऐं इनशाला इमरान खान जो आख़िरी ताबूत इन ई जलसे खां पोइ निकिरंदो। 16 जी शरीफ साहब जी ऐं पहिरीं बिलावल भुट्टो साहब जो जलसो थियो ऐं उन में बि इंशाअल्लाह ताला असां जेको पहिरीं बि निभायो ऐं हींअर बि निभाईंदासीं। पर आऊं चाहियां थो त हिन हुकूमत लाइ हीउ आख़िरी जलसो कामयाबु थींदो ऐं पहिरियों नंबर जलसो थींदो ऐं इंशाअल्लाह ताला त हिते जेके ॿाराड़ी या ॻोठ जा माण्हू आहिनि उहे सभु नंढा वॾा हिन जलसे में शिरकत कंदा। रावल शर्जील से तरफ़ा आहे, इनजो इंतज़ाम तमामु हाई लेवल ते घटि में घटि 2600 गाड़ी के 20 यूसिन में असां तक़रीबन 20 खनि कैंप लॻल। हाणे इमरान खान असां खां एनआरओ घुरे पियो, पर असां इमरान खान खे एनआरओ कॾहिं न ॾींदासीं। हुनजो रुगो हिकिड़ो ई अल्फाज़ आहे, आप घबराना नहीं, जब तक आप मरते तख्ते पे नहीं चढ़ोगे तब तक आप घबराना नहीं। हाँ, इसका एक ही लफ्ज़ है, वही है, बोलता हम घबराना नहीं। अब घबराना क्या नहीं, इतना महंगाई हो गया, किसी को 2 वक्त का रोटी नहीं मिल रहा है। अब हम इमरान खान को किसी सूरत में एनआरओ नहीं देंगे। वो बार बार बोल रहा है कि हम एनआरओ नहीं देंगे। उसके हाथ में है क्या? वो क्या एनआरओ देगा हमें? कोई केस सबूत हुआ? कोई लीडर पे केस सबूत हुआ? किसी चीज का सबूत नहीं हुआ है। जो केस है सब झूठे केस बना रहे हैं, लीडरशिप को कमजोर करे। हम झुकने वाले नहीं है, हमने कोड़े खाए हैं, हमने बहुत फांसियों पे हमारे लीडर गए, पर हम झुके नहीं। हम इससे क्या झुकेंगे? ये 2 नंबर आदमी शर्जील इनाम मेमण साहब उन जे ख़्वाहिशुनि सां असां तमामु 5 यूसी टन फौल खायोसीं। जेका बि असां यूसी टन फौल आहे सेरी आहे, उनजी पूरी आवाम जेका आहे असां शर्जील इनाम मेमण साहब सां कंदा ऐं इनशाला त तमामु भरपूर नमूने सां जलसे कामयाबु कंदासीं ऐं न्याज़ी खे वो कंदासीं। आवाम जेका अॻे परेशान आहे हुन में ऐं असीं पंहिंजे रावल साहब ऐं शर्जील साहब जे हुकुम सां ऐं इनशाअल्लाह ताला त इहो पूरो जलसे खां असांजे तक जे माण्हुनि सां भरियल हूंदो। नाज़रीन 9 फरवरी ते जलसे जे हवाले सां लॻल कैंप ते वेठल पीपी अॻुवाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त जेको आहे 9 फरवरी ते जलसो बिल्कुलु कामयाबु कंदासीं। लखनि जे तइदाद में जेको आहे शरीक थी करे जलसे खे कामयाबु कंदासीं। कैमरामैन नूर मोहम्मद तुर्क सां गॾु गुलाम मुस्तफ़ा बिरोई, अवामी न्यूज़ मसूद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।